दो की मैंने शादी कर दी, पता नहीं किस तरह आपने मुझे सूट दिया, मुझे बहुत अच्छा लगा। खुश रहे भाभी। ॾींहं मां खे ॾिसी 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 न्याणियूं रोई रोई मुंहिंजी बीमार थी वयूं आहिनि। दवा जे लाइ असां वटि पैसा न जो, सर न्याणीअ खे पंहिंजे बुखार जा या गोरी जा पैसा वठूं। अस्सलाम वालेकुम अदा मंगल। वालेकुम अदा अस्सलाम। मंगल, एक तरफ़ काल होलीअ जो त्योहार पे मल्हायो वञे, सॼी दुनिया में ख़ुशियूं मल्हायूं, असांजे शहर रतेदरे मल्हायूं वियूं, पर तव्हां मूंखे कॉल करे ॾुख दर्द पंहिंजो वंडियो। छा मसइलो थियो आहे तव्हां सां? मां सां इहो मसइलो आहे सर, मुंहिंजी इहा घरवारी बीमार आहे। मां पंहिंजी घरवारी जो इलाजु नथो, हिकिड़ी नौकिरी आहे मूंखे। मां पंहिंजी न्याणियुनि जी शादी कई, वठि सठि करे, काॾों काॾों व्याज भरे, व्याजनि ते पैसा वठी शादी कई। उन्हनि जी शादीअ मुंहिंजा 8 लख लॻी विया। पोइ मां वटि अहिड़ो को न आहे जो मां पंहिंजी मुंहिंजी घरवारी बीमार थी वई, हिननि जे गोॾनि जी मिख ख़तमु थी वई, हिन जे लाइ बि मां उधर सोधर वठी 50-60 हज़ार वठी हिन जो मां इलाजु करायो, पर इलाजु नथो थिए। ऐं ॿी मां वटि को ताक़त न आहे जो मां पंहिंजी घरवारीअ जो, पंहिंजे बचनि जो इलाजु करायां। कल्ह मां वटि होली हुई, मुंहिंजे घर में ख़ुदा जो कसम रुपयो बि न हुयो, न ॿारनि जे लाइ कपिड़ा हुया, न ॿारनि जे लाइ का मिठाई हुई। मां सॼो ॾींहुं घर में ईअं ई घर में अंदरि दर बंदि करे वेठा हुआसीं, रोऊं पिया त कुझु हुजे बचनि जे लाइ लटा कपिड़ा या कुझु मिठाई हुजे त असां कुझु कयूं, होली कयूं, रंग कयूं। न रंग जा पैसा हुया मां वटि, न छा। असां पंहिंजी घरवारी, मुंहिंजी वाइफ बीमार आहे, मां हुनजी परेशानी में लॻो पियो। मुंहिंजी न्याणियूं बि ख़ुशी न मल्हाई, सवाइ हिन बीमारीअ में असां फाथा। असां चऊं था, मां सलीम भाईअ खे फ़ोन करे चऊं त भाउ मुंहिंजी मदद कयो, कंहिं ग़रीब सां, मां ग़रीब आहियां, पाकिस्तान जो, सिंध जो आहियां, मुंहिंजी का हेल्प कयो। मां बसि मुंहिंजा बचिड़ा बीमार आहिनि, मूंखे इलाज जे लाइ को रुपयो न आहे जो मां पंहिंजी घरवारी जो इलाजु करायां। मां ग़रीब जो बसि को ख़्यालु कयो, मां ग़रीब आहियां, मुंहिंजे लाइ मदद कयो। कोई बि रते देरे में आहे, कोड़ो अमीर आहे, ग़रीब आहे, कोई बि हिंदू मुसलमान, मां सभनि सां हथ वझी आहे, झोली थो पिना त मां राह ख़ुदा जे मुंहिंजी मदद कयो, मुंहिंजी घरवारीअ खे बचायो, मुंहिंजी बच्चनि जी माउ खे बचायो, मुंहिंजी ज़ाल बीमार आहे, मुंहिंजी ग़रीब जी को मदद कयो ख़ुदा जे राह, ख़ुदा वास्ते। मां इहो ई भाउरनि खे तंज़ीम घुराई आहे, मां हाणे पंहिंजी रोज़ दुख थो रोआं हिननि जे अॻियां, को मुंहिंजी मदद करायो ख़ुदा वास्ते। मुंहिंजी वाइफ बीमार आहे, को ख़ुदा जी राह में को त ख़ुदा जो बानो हूंदो जो मुंहिंजी घरवारीअ जो इलाजु कराईंदो। असां बच्चा 8 ॾींहं थिया आहिनि, ख़ुदा जो कसम असां मानी न खाधी आहे। मुंहिंजा बच्चा रोज़ा था रखनि। साहब जो, असांजे पाड़े जो साहब आसिफ़ ख़ान जलवाणी आहे, उहो मुंहिंजे बच्चनि खे रोज़ा थो खोलाए। ग़रीब जेतिरा आहिनि, केतिरा घरनि ग़रीबनि खे मानी थो खाराए। ॿियो हिकिड़ो असांजो हमीद मरखियाणी आहे, हुनजे घरों असां अटो पिनी था अचूं, हुनजे घरों असां सब्ज़ी, कॾहिं असांखे अटो वठी थो ॾिए, कॾहिं असांखे ख़ुदा जो को मदद करे। पर हे जेकी दवा जा इलाज आहे, इहो मां वटि तेतिरी ताक़त न आहे, मां ग़रीब आहियां। ख़ुदा वास्ते के मुंहिंजी मदद कयो, रब साईं जे सदक़े में। जी भाभी, कीअं आहे तबियत तव्हांजी? ठीक नहीं है मेरी तबीयत, बहुत मेरे पैरों में दर्द, तकलीफ़, मैं चल नहीं सकती हूँ, मैं वॉशरूम में नहीं बैठ सकती हूँ, मैं नीचे नहीं बैठ सकती हूँ, बहुत मुझे तकलीफ़ है तमाम। मैंने अपनी बेटियों की शादी करी है, कर्ज़ उठा के कुछ लेकर, बहुत बड़ी मुश्किल में फंसी पड़ी हूँ अपनी बीमारी से। कल मेरे बच्चों ने, किसी ने भी होली नहीं मनाई, नहीं मेरे बच्चे बहुत बाहर जाने के लिए तरस रहे थे, पर मैं हमने बोली कुछ होवे तो जाना। रंग के लिए भी हमारे पास पैसे नहीं थे, हम बहुत परेशान हो ही पड़े। अब मैं क्या करूं, आपसे खुदा का वास्ता है, मेरी कुछ मदद करो। मैं गरीब हूँ, मेरे बच्चे 2-3 बेटी हैं मेरी, एक हैदराबाद में अम्मी के पास, 2 मेरे पास है, 2 की मैंने शादी करवा दी। बहुत मैं मुश्किल में हुई पड़ी हूँ, मेरी मदद करो कुछ भी। मैं खुदा का वास्ता आप लोगों को, मेरे बहुत पैरों में तकलीफ़, मैं चाहती हूँ मैं चलूँ फिरूँ, मैं अपने बच्चों के लिए कमाऊँ, पर मेरे में इतनी हिम्मत नहीं है। भाभी, फिर आपकी देखभाल कौन करता है घर पर? मेरी बेटियाँ करती है दोनों, छोटी बेटियां वो करती है? छोटी बेटी हैं जो दोनों, वो करती है। बेटे की नौकरी नहीं है, वो बेचारे बहुत परेशान होते हैं कि अम्मी को दूँ मैं कुछ लाकर पैसे हाथ में, पर वो नौकरी नहीं तो कहाँ से ला कर देवे। अच्छा भाभी, ये जो रोज़ आपकी हरिजन कम्युनिटी है यहाँ पर, इनका तो इत्तेहाद यकजहती यहाँ पर मशहूर है, तो ये लोग आपको सपोर्ट नहीं करते? जी नहीं, कोई भी सपोर्ट नहीं करता हम लोगों को। हम कल होली भी नहीं मनाई, किसी ने हमको नहीं बोला कि आके होली मनाओ बाहर। हम बहुत परेशान हुए पड़े, बहुत भूखे भी किसी टाइम बैठे रहते, कभी रात को नहीं बनता, कभी दिन को नहीं बनता। हम अपने बच्चों को तसल्ली देते, अल्लाह साईं देगा, अल्लाह साईं देगा। भाभी, माज़रत के साथ आज तो पहली बार आपकी तरफ आया हूँ। जैसे भाई मंगल ने मुझे बताया, मेरे हाथ में कुछ था नहीं,
मेरा यही इरादा था कि मैं अपील करूंगा आपके इलाज के लिए। अल्लाह के सखी बंदे हैं अभी इस दुनिया में जिनकी वजह से ये दुनिया चल रही है, तो उनमें से एक अल्लाह के सखी बंदे ने मुझे एक गिफ्ट दिया था कि आप किसी भी यतीम गरीब बेवा को दे देना। तो भाभी ये मैं रखी थी ईद के लिए ड्रेस किसी के लिए, तो मैं चाह रहा हूँ कि ये होली की ड्रेस आपको देना चाह रहा हूँ। खुशी हुई आपको भाभी? खुशी हुई बहुत। मत रोए ना भाभी। मुझे इतना दुख हो रहा था, मेरी बेटियों ने बच्चों ने होली नहीं मनाई। हम इतने परेशान हुए पड़े, नहीं मेरे बच्चों की ड्यूटी है, नौकरी है, कुछ भी। मैं बहुत परेशान हुई पड़ी। मेरी 2 बेटी है, 3 बेटी है, 3 बेटी है। एक तो मेरी अम्मी के पास है, उसका भी तो हमको सोचना है ना। 2 मेरे पास है, 2 की मैंने शादी कर दी। पता नहीं किस तरह आपने मुझे सूट दिया, मुझे बहुत अच्छा लगा। खुश रहे भाभी, फिक्र नहीं करें, मैं इंशाल्लाह जल्द मेरे आऊँगा आपकी बच्चे तरफ। कल गए नहीं थे होली खेलने, बिल्कुल भी तरस रहे थे मेरे बच्चे इतने। हमारे असां वटि न कुझु रंग जा पैसा हुया न छा जा। असांजा रिश्तेदार आया, 2 ॼणा असां सां मिली विया, घर में ई आया, असांखे रंग वंग हणी विया, असांखे चवनि पिया बाबा तव्हां अचो ॿाहिरि। पर मुंहिंजा बच्चा, असां वटि कुझु हुयो ई न, त असां काॾे वञूं। मुंहिंजा बचड़ा 2 3 ॿार आहिनि, उहे बेरोज़गार, कॾहिं मज़ूरी लॻे थी त वञनि था, कॾहिं नथी लॻे त नथा वञनि। बसि महिरबानी करे मुंहिंजे बच्चनि खे रोज़ी रोज़गार ॾे। परेशान न थियो तव्हां मगर सभ खां पहिरियां हे मसइलो भाभीअ जो मसइलो आहे। हाँ, बस भाभीअ जो हिन इलाज खे थी इलाज वञे, ॾिसो कराए न ॾियो ही ख़ुदा मेन आहे वास्ते। तव्हांजो माण्हू, हिन जे करे घर हले थो। हिन हाँ जे न करे भा, मासूम तव्हांजा बचड़ा आहिनि, हीअ ठीकु न हूंदी त घर कीअं हलंदो कीअं तव्हांजो? हल मां ख़ुशि हूंदी, बच्चनि जी त ख़्यालु रखण वारी मां हूंदी आहे। असां पीउ त ॿाहिरि हलिया था वञूं मज़ूरी, सॼो ॾींहुं आहे। मां हिन माउ खे ॾिसी 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 नियाणियूं रोई रोई मुंहिंजी बीमार थी वयूं आहिनि। दवा जे लाइ असां वटि पैसा न, जो असां नियाणीअ खे पंहिंजे बुखार जा या गोरी जा पैसा वठूं। असांखे बसि ख़ुदा वास्ते रहम कयो, असांजी मदद कयो। असां यतीम आहियां, मां ग़रीब आहियां, मुंहिंजी वाइफ बीमार आहे। जॻह बि तव्हांजी मसवाड़ी आहे मगर? जॻह बि असांजी मसवाड़ी आहे, असांजी जॻह बि न आहे, असां किराए जी जाइ ते वेठा आहियूं। ख़ुदा वास्ते असांजी को मदद कयो, बसि रब साईं जे सदके में, मोहम्मद साईं जे सदके में। मुंहिंजा बचड़ा मानी जा पैसा न, असां रोज़ा था रखूं, ख़ुदा जो कसम। कॾहिं पाड़े में को तो खोलराए छॾे, कॾहिं को साहब अली नवाज़ ख़ान घांगरे जो मुंशी आहे, अमीन भाउ जो नालो आहे, उहो कॾहिं असांखे बटालू वठी ॾींदो आहे, कॾहिं असांखे अटो वठी ॾींदो आहे, अमीन घांगरो। कॾहिं उन ग़रीब ॾे वेंदा आहियूं त असांखे दाल वठी ॾींदो आहे। साहब आसिफ़ ख़ान ॾे वेंदा आहियूं, ख़ुदा जो कसम कॾहिं असांखे घी कढी ॾींदो आहे, कॾहिं पंहिंजे घरों चांवर कढी ॾींदो आहे, कॾहिं असांखे छा कढी ॾींदो आहे। भाऊ हमीद मरखियाणी आहे, कई चकर हुन असांजे घर जो चुल्हो ॿारियो, हुन असांखे वठी ॾिना दाल चांवर सब्ज़ी भाॼी। हाणे बि हैदराबाद में हुन जा आया आहिनि भाणे जा, बीमारी जी पुछा करणु। ख़ुदा कसम असां वटि कुझु बि न आहे जो असां हिन महिमाननि खे कुझु खारायूं। हिन जो भाउ आयो आहे, हिन जी भाॼाई हाणे आई आहे हैदराबाद मां मिलण जे लाइ। हा, परेशान न थियो, रब पाक भलो कंदो। तव्हांजो भाउ सलीम लाइ आयो आहे न? बसि मां भाउ सलीम खे इहा गुज़ारिश कयां थो त भाउ सलीम, ऐसा नहीं कि मैं अपने बहन भाइयों को, मेरी भाभी आई है, उसके बच्चे आए, मेरा भाई आया, मैं कहाँ से उनको खिलाऊंगी। नाट भी नहीं सकी मैं कि तुम लोग नहीं आओ। बस अल्लाह साईं मदद करे, कोई भी हो, मुसलमान भाई जो भी हो, हिंदू हो मुसलमान हो, हमारी मदद करो। बेफिक्र हो जाएं भाभी, इंशाल्लाह मैं जल्द आऊँगा, जितना हो सकेगा आपकी मदद करूँगा। आप परेशान मत हो भाभी। परेशान तो होंगी ना भाई, मेरी तबीयत सही नहीं है, मेरे घुटनों में बहुत तकलीफ है, कुछ मेरी मदद करो। इंशाल्लाह भाभी जल्द आऊँगा, इंशाल्लाह आपकी मदद भी होगी। मेहरबानी, अल्लाह साईं आपको भी सदा खुश रखे। आमीन भाभी, आमीन।